तू त ॾिसी थो न शेरली, जेको न्याणियुनि सां ज़ुल्म थींदो न, उहो ॾिस केतिरो न घटिजी वियो आहे। इनखे ई चइबो आहे बहादुरी ऐं औरत जी ताक़त। मां हिकु अर्ज़ कयां? चओ साइणे, अर्ज़ छो, तव्हां हुकुम कयो। न चाचा, हुकुम न आहे, अर्ज़ आहे। मोरा जो दाज समेत सभु कुझु मां कंदसि। माणिक, मूंखे ॿिए ॾींहुं वनवाह में वेहारण पिया अचनि। भई मुंहिंजे घर में ज़िंदगी भर जे लाइ बाहि भरंदी मोरा। जंहिं ग़रीब जी ज़मीन ख़ातिर तव्हां उन्हनि जो घर बर्बाद करे छॾियो, हू ज़मीन मूं ख़रीद कई आहे। इहा ज़मीन असांजे इलाइक़े में आहे ऐं मुहागो बि असांजो ई लॻेसि थो। असांजे घर जी ज़मीन ख़रीद करे तव्हां काठ ते घासलेट पिया हारियो। सावरे पंहिंजी सॼी ज़मीन वॾेरी सिंधू खे लिखी ॾिनी आहे। छा थो चईं? मुंहिंजी दुश्मन खे ज़मीन ॾेई छॾी? इहे नथो थी सघे। मां मोरा ऐं माणिक खे ॻोल्हींदुसि, कंहिं बेक़ीमत ते ॻोल्हींदुसि ऐं पोइ कंदुसि उन्हनि सां हिसाब। न, ये नथो थी सघे। मुंहिंजो माणिक ग़लति कमु न कंदो। चाचा साले सॼे ॻोठ में हुल थी वियो आहे त माणिक मोरा खे भॼाए वियो आहे। चाचा, इहा ॻाल्हि सॼे ॻोठ में बाजियां पखिड़िजी वई आहे। ही तो छा कयो माणिक? पंहिंजे पोड़े पीउ जी पग जो ख्याल बि न कई। यार तूं त मूंखे अब्बा सॾींदो हुए, पंहिंजे अब्बा जो ख्याल बि न कई। माणिक, माणिक तो मूंखे चेरो मारे छॾियो। माणिक, इन खां अॻु माणिक हिन घर खे बाहि ॾेई वञी आहे, जंहिंमें मां ई सड़ी वञा। घटि में घटि ही ॾींहुं त न ॾिसां। पर चाचा, हाणे छा थींदो? तोखे त सॼी हयाती जो सूर सहणो पवंदो। ये लुड़क जेसीं ताईं जीअरो हूंदुसि वांदा रहंदा पुट। मां हाणे ॻोठ वारनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि? माणिक तो ही छा कयो? चाचा बस कर हाणे, चाचा बस कर। सैन, वॾो हानियो थी वियो आहे ॻोठ में। छा थियो अगदाई मां? ख़ैर त आहे? छोकिरी मोरा साले जे पुट सां भॼी वई। छा थी चवी दाई अम्मा? सॼे ॻोठ में हुल थी वियो आहे साइण। साल गुज़री विया, कॾहिं बि ईअं न आहे थियो। पहिरियों भेरो हिन ॻोठ ते काराण जो टिको लॻो आहे, जेको दिलि खे न पर ग़ैरत जे सीने खे चीरे छॾींदो आहे। राति जे पहर सां बदनसीबी जो पाछेलो मिलंदो आहे त इज़त जो चोलो उॾड़ी वेंदो आहे। भेण, सतरपुर जी लॼ दागदार थी चुकी आहे। अॼु खां वठी दुश्मननि जे चपनि ते ठहकाऊंदा। हमेशह लाइ असांजूं अखियूं झुकी वयूं। मूं त ईअं कॾहिं बि न सोचियो हुयो त मोरा ऐं माणिक ईअं करे सघंदा। मरण वारे जो दुख त सही सघिजे थो, पर भाॼो कड़ लफ़्ज़ तीर खां वधीक तिखो आहे, जेको दिलि खे न पर ग़ैरत जे सीने खे चीरे छॾींदो आहे। साइण, पहिरियों दफ़ो ॻोठ जी सींद में चीड़ लॻो आहे। इहो चीड़ असांखे धोइणो पवंदो। न हिते कारोकारी रस्म आहे, न हिते न्याणी चटी। हीअ सिंधू मातर आहे, हिते फ़ैसिला थींदा आहिनि। माणिक ऐं मोरा जिते बि हूंदा मिली वेंदा। भेण, इहे सभु ॻाल्हियूं त सही आहिनि, पर जेका हीअ सिचुएशन आहे न, हिन वक़्तु जबार जी अखियुनि में ज़हर हूंदो। किथे हू चाची साले खे न मारे विझे। ईअं कॾहिं बि न थींदो। मौत ॾियण असांजी रस्मूं न आहिनि। चाची साले खे मां कुझु बि न थियणु ॾींदसि। जेके माणिक सतरपुर जूं हदूं ओरागियूं आहिनि न, उनजी सज़ा ज़रूरु थींदी। ही रेशम जो वेस न आहे सॼो।
ग़रीब जी इज़त जा पखिया उॾड़िया आहिनि। पूरे तरह में माणिक ऐं मोरा खे ॻोल्हियो वञे जबार सां मिली करे, पर उन्हनि खे रहण बि न अचे। फ़ैसिलो ॻोठ जा बुज़ुर्ग कंदा। ईअं ई थींदो मासद। कहने भागे जी न सिर्फ सत्तरपुर वारनि खे नज़र लगी, बल्कि शमशीराबाद जे सितारे ते भी ज़रब अची वई। वैरनि जा दग खुली विया। हींअर दुहिल ते नाच हलंदो हूंदो। तारीख़ में ईअं नाहे थियो त असांजे ॻोठनि मां छोकिरो ऐं छोकिरी भॻा हुजनि। इहो त सभिनी जी इज़त ते चुटो अची वियो। भले कुछ भी थियो आहे, पर असां इन खे कॾहिं बि कारोकारी जो लफ़्ज़ न ॾींदासीं। बराबरि हुननि ॿिन्हनि जवानी जे नशे में ग़लती कई आहे, जेका ॿिन्हनि ॻोठनि खे सैलाब जियां लोड़े छॾींदी। हाँ भेण, वॾो मसइलो थी वियो। हाणे छा थींदो? तरह में जेके बि ज़बानूं खुलंदियूं उहे असांजे ख़िलाफ़ हूंदियूं। हर लफ़्ज़ तलवार जियां हूंदो। पर इन ॻाल्हि जो न ख़ौफ़ आहे न परवाह। ईअं न थिए हिन आड़ में दुश्मन छोकिरे ऐं छोकिरी खे मारे विझनि। ज़ुबानूं खुली वयूं आहिनि। पहिरीं त कॾहिं बि ईअं न आहे थियो। अदी तव्हां कुझु कयो, न त इन ॿिन्ही खे मारे छॾींदा। ईअं न थिए त इहो नासूर न ॿिन्ही ॻोठनि खे विछड़ी वञे। हाँ भेण, कुछ करणो पवंदो। छो त जिन जे मन में आवी ॿरी रही आहे न, उहे घटि कोन कंदा। थी सघे थो त उहे बि ॻोल्हा में हुजनि। मेंद्रा अदा हालार, मां तव्हां ॿिन्हिनि खे हुकुम थी ॾियां, मूंखे जल्दी छोकिरो ऐं छोकिरी ॻोल्हे ॾियो। ॿी सूरत में ज़ालिम ज़ुबैर खे दग मिली वेंदो ऐं हू कुझु बि करे सघे थो। मां ॼाणा थो त हू पंहिंजो तर छॾे विया हलिया हूंदा, पर उन्हनि खे ॻोल्हणु ज़रूरी आहे। ज़हरा आबाद जा ला अर्ज़ कातिल वॾेरा कूंथर मुंहिंजी घर वारी मरी वई ऐं उन सदमे में मुंहिंजी मां गुज़ारे वई। मां ख़बर अथम, पर मां हितां निकिरण जे इंतज़ार में आहियां। कूंथर खान, इंतज़ार त मूंखे आहे, मूंखे जेको चंड मां तुंहिंजे सीने ते हलाईंदुसि। ज़िंदगीअ में पंहिंजी पाशोले खे ॾिसण लाइ सिकी मरंदे। तूं मुंहिंजे भाइरनि जी आङुर बीणी न करे सघियो आहे त कुंथर खाने खे छा कने? दुआ घुर जो मां मौजूद न हुअसि। कुंदर सांवरे जा भाती न मरना, लाश खटुनि ते खॼनि। तव्हां टिनिनि जा तूं मूंसां गॾु आई त मूंखे बुख छा कंदी? अॻिते वसंती में हलूं था मोरा। मां हुते मानी जो भलो कयां थो। सतरपुर मां माणिक नाले नौजवान ऐं मोरा नाले छोकिरी राति भॼी विया आहिनि। ॿुधण में आयो आहे त छोकिरीअ जी 2-3 ॾींहंनि में शादी थियण वारी हुई। तूं मुंहिंजे भाइरनि जी आङुर बीणी न करे सघियो आहे त कुंथर खाने खे छा कने? दुआ घुर जो मां मौजूद न हुअसि। कुंदर सांवरे जा भाती न मरना, लाश खटुनि ते खॼनि। तव्हां टिनिनि जा मूं कसम खयो आहे पंहिंजी चीजल अमड़ ऐं पंहिंजी घरवारीअ जे कब्रुनि जे मथां मां तव्हां टिनी भाइरनि खां गॾु हिसाब वठंदुसि। तो छा थो सम्झी? तुंहिंजा भाइर आज़ाद आहिनि न? कुंथर खान न, हू हिन वक़्त बि मरी सघनि था।
तू कंदे कुंदर को भला तू मां खुद हली तो के उते सबक दीदस जिते तू रही तो जेको मुंहिंजी अखियुनि मां रत वहायो आहे न उन जो हज़ालो तोखे भारी चुकाणो पवंदो। इहो मां तोसां हिन लाकब जे दरवाज़े ते बि वाइदो थो कयां। कानून तोखे भली माफ़ करे पर असां वटि तुंहिंजो माफ़ी जो दरवाज़ो बंदि आहे। अच दिलदार, इहा ग़लती हूंदी तव्हांजी। हाणे त हिन लाकब में कुंदर बि तव्हांखे यादि कंदो। मां थकिजी पई आहियां। कुछ टाइम साह कटिया हो था अॻिते हलूं। थोरो अॻिते कंदो हीअ असां वॾे ॾींहं जी छुई पिया आहियूं। उहे छा थींदो माणिक? कुझु दम पटे पोइ अॻिते हलूं था। पर मोरा तोखे बुख त न लॻी न? तूं मूंसां गॾु आई त मूंखे बुख छा कंदी? अॻिते वसंती में हलूं था मोरा। मां हुते मानी जो भलो कयां थो। ख़बर ई न आहे त अलाए केॾांहुं पिया हलूं। चिरा ज़िंदगी छिके हले होॾां पिया हलूं। पर ख़ैर तूं आराम कर, मां वेठो आहियां। जिगर ॾे ख़बर थर जो टूर कीअं रहियो? वाह मामा वाह, छा त थर जी ॻाल्हि कजे। ॿियो त सभु पंहिंजी जाइ ते, पर कारूंजर त कमाल हुयो। पर हक़ीक़त इहा आहे मामा, थर ॾिसजे त वसकारे खां पोइ मामा ईअं पियो लॻे त जीअं सुहाग राति जो कुंवार लॻंदी आहे। बाबा थर जा मारू कीअं लॻा? केतिरो प्यार मिलियो तव्हांखे? मतिलबु त कमाल जा माण्हू आहिनि। बाक़ी हिकु तकलीफ़ ॾियनि पिया मामा। मारू ऐं तकलीफ़ बाबा ईअं त मुंहिंजे मुर्शिद लतीफ़ सरकार बनाए लिखियो। मुंहिंजे मारूड़नि खे मुर्शिद लतीफ़ सरकार पंहिंजे सिटरुनि में समाए वियो आहे। मामा जेको बि थर जो माण्हू मिले पियो पुछा करे पियो त तव्हां सिंध खां आया आहियो। असां बि उन्हनि खे चऊं पिया त भला तव्हां सिंध खां धार आहियो छा? पुट हिननि जो ॾोह कोन्हे, थोरी तालीम घटि अथनि। बाक़ी हू सिंध जा असली वारस आहिनि। बहरहाल थर बि सिंध आहे। काछो, कींजर, अरोड़, कच्चो इहा बि मुंहिंजी सिंध आहे। वालेकुम सलाम। अच अमीर बश के अच वे। ॾे हवाल अमीर बख्श, ख़ुशि आहीं? तबियत सही अथई? मां त ख़ुशि आहियां बाबा, पर अव्हांखे का सुध पई? कहिड़ी अमीर बख्श? छा थियो आहे? बाबा सतरपुर मां माणिक नाले नौजवान ऐं मोरा नाले छोकिरी राति भॼी विया आहिनि। ॿुधण में आयो आहे त छोकिरीअ जी 2-3 ॾींहंनि में शादी थियण वारी हुई। अॻु त तारीख़ में सतरपुर ऐं शमशेराबाद मां को बि जोड़ो न आहे बाबू। मामा ही कमु तमामु ग़लति थियो आहे। ईअं थियणु मुनासिबु न हुयो। बाबा मूंखे त इहो फ़िक्रु थो थिए त असांजी दुश्मनी में कुंदर जा ॿाहिरि ग़लति फ़ाइदो न वठनि। हा बाबा साईं, जेकॾहिं उन्हनि खे हथ आया त ॾाढो ग़लति थी वेंदो। मां कुझु कयां थो छो त ॿिन्ही ॻोठनि जी बदनामी। हा मामा तव्हां कुझु कयो। मामा फूकणा भला इहा ख़बर कीअं ॿुधी आहे? ॿुधो आहे तो पावल जी बिना निकाह जे टेंगले सां शादी कराई आहे। ॻाल्हाई छा थो? मां नथो चवां मामा, सॼो ॻोठ थो चवे। मामा ढेंगले खे भली गॾु कर, पर घटि में घटि शरीयत जो ख़्यालु कर। इहो सॼो ग़लति आहे। मूं पावली ॾिनी किथे आहे? कुझु शर्म कयो, कुझु हया कयो। मामा चिड़ी छो थो? मूं बि ईअं ई ॿुधो आहे, तॾहिं तोखां पुछा कयमि। चवीं छा थो? ॻाल्हाए छा थो? डर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां त लाहिया न पातरो। हे न फड़कनी मामा, मां हलां थो हलां। मूंखे
को न को फ़ैसिलो त करिणो पवंदो त पोइ छवारा मूंखे कोन छॾींदा। छा कयां? ख़ैर परवाह न आहे, को फ़ैसिलो करे पोइ वेंदुसि। मां बि फूकणो आहे, जे फिरियुसि त वरी ॻोठारनि खे बि ख़बर पवंदी। गैर मारींदा आहिनि कारो ऐं कारी करे त पोइ पक मरंदा। उन्हनि न मारियो न त को ॿियो मारे छॾींदो न। आहिनि कारोकारी न त कारोकारी खे मरणु खपे। सभु ॻाल्हि सही, पर मां मोरा ऐं माणक खे वापसि आणणु चाहियां थी। केॾांहुं वेंदा? सिंध में किथे बि हूंदा मिली वेंदा। अॼु ॾाढा ख़ुशि पिया लॻो ॿई ॼणा। छो तव्हांजो अदा आज़ाद पियो थिए? उहो बि थी वेंदो, पर भाॼई पहिरियां सतरपुर वारनि जे गैरत जी लाश जे लाइ अजरक त मोकिल। छो छा थियो आहे सतुरपुर में? हुननि जे ॻोठ जूं मायूं पयूं भॼनि भाॼई। हाणे किथे आहिनि सोरठ ऐं सिंधू जेके न्याणियुनि लाइ हर हिक सां झेड़ो अटकाईंदियूं आहिनि। ही दौर उहो न आहे रहियो भाॼई, दुनिया मटिजी चुकी आहे। किथे आहे उहा पुराणी सिंध ऐं सिंध जूं रस्मूं? हाणे ॾिसां त मोटा आहिनि कारो ऐं कारी, वॾो नाज़ हुयनि पंहिंजी रस्मनि ऐं रवाजनि ते। बंदूक बि न हलायो, बख़्शिश बि न करायो, हक़ कंहिंखे परणायो बि न। ग़लति, सरासर ग़लति। हाणे ॾिसूं त किथां तो सिज उभरे ऐं किथे तो सांझ करे। सिज जितां उभरंदो आहे उतां ई उभरंदो ऐं लहंदो बि पंहिंजे माॻनि ते। पर तव्हां यादि रखिजो, जे छोकिरो ऐं छोकिरी मोटिया न त उहे कारोकारी न हूंदा। छो जो सिरनि जो दान ॾियणु मुंहिंजे सिंध जी रवायत आहे। हिते कंहिंखे मारियो न आहे वेंदो। रवायतुनि मुताबिक़ ॻोठ बदर कयो वेंदो आहे। मारण जो हक़ इंसाननि खे न, पर हुन मुंहिंजे रब खे आहे। इहो आहे मुंहिंजे सिंध जो रवाज। गैर मारींदा आहिनि कारो ऐं कारी करे त पोइ पक मरंदा। उन्हनि न मारियो न त को ॿियो मारे छॾींदो न। आहिनि कारोकारी न त कारोकारी खे मरणु खपे। इन ॻोल्हा में असां बि सोरठ जी मदद कंदासीं। पोइ जीअरा या मुआ कंदासीं वापसि ज़रूरु। न, ईअं न थींदो, ईअं हरगिज़ न थींदो। तरीक़ो थींदो ई अचण जो टाइम आहे। मुआ अञा ते निकाह ई न आहे पियो, ईअं मुड़स वारा हुक्म थो हलाई। कुझु शर्म कर, शर्म। इन की गम मूंसां घटि कई आहे? कावड़ न कयां त छा कयां दग ते? अरे हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। मां में हिकिड़ो शर्त रखियो अथई। कहिड़ो वरी शर्त? हाणे मूंखे पक थी आहे त तुवारो मामो इहो बेईमान बि आहे ऐं पको लोफर बि आहे। हाणे वरी शर्त को रखियो अथसि मूंखे भॼाइण जो। जेकॾहिं तो में दम आहे न त पोइ इहो शर्त पूरो करीस। जेकॾहिं नथो करे सघी न त मूंखे ॿ टे बोड़ींदा खाराए ऐं हमेशह हमेशह जे लाइ हितां हलियो वञे। ईअं तोखे कीअं छॾींदुसि? तुंहिंजे लाइ मूं कछड़ा कया, तुंहिंजे करे मूं कमायो आहे, तुंहिंजे करे मां मोचड़ा खाधा न। तोखे ईअं छॾे पंहिंजो पाण ते मां माण्हू खिलाईंदुसि? तूं शर्त ॿुधाए दग ते। मामो चवे थो त डेंगलो मूंसां चर्चनि जो मुक़ाबलो करे ऐं जेकॾहिं खटे वियो न त ओॾी महिल निकाह विझी ॾींदोमांसि पावली जो संग। तूं मुंहिंजी अखियुनि जो ठार आहीं। मां तोखां सवाइ रही नथो सघां। मां तुंहिंजे हुस्न जो दीवानो आहियां। इहो शर्त मूंखे मंज़ूर आहे। त पोइ बसि मां बि तुंहिंजी आहियां। तूं रगो इहो जेको मुंहिंजो मामो आहे न गुच्छीअ मो आंड्रो, इन खे रगो चर्चनि में शिकस्त ॾे, पोइ मां तुंहिंजी। हू पाण चर्चो लॻो पियो आहे। हू ॻाल्हाई न मां चुप थी त बेइज़ती थी न। हा आहे त वाकई में जहिड़ी कोनर चिॿी थी पई आहे। हल त इन छिलियल कुकर खे फुआरो हली ॾिया दग ते। हल
सौरठ ही वक्त जो एक सैलाब आहे जेको वक्ती तौर ते आयो आहे गुज़री वेंदो। ही इज़त औरतुनि जी अज़मत ऐं नियाणियुनि जे लाइ जंग ये सभु कुझु पाणी में हले वियो। तूं ॿिए रस्ते जी तरफ़ न वञ। ही समाज आहे, इन्हनि मसइलनि मां गुज़रणो पवंदो आहे ऐं असांजो ॿियनि सां छा? असांखे सिर्फ़ु पंहिंजे ज़मीर ऐं पंहिंजे अज़्म ते पुख़्तो रहणो आहे। भेण सिंधु, इहो त बराबरि आहे, पर माण्हुनि खे त ॻाल्हाइण जो मौक़ो मिली वेंदो न। दुश्मन खे विथी मिली वई, हू तर में असांजे लाइ छा छा हुलाईंदा। रुगो इन ॻाल्हि जो फ़िक्र आहे। शेरबा बराबरि, पर ही जेको काफ़िलो आहे न इहो बीहण वारो न आहे, पर ही काफ़िलो पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पहुचंदो। सभु ॻाल्हि सही, पर मां मोरा ऐं माणक खे वापसि आणणु चाहियां थी। केॾांहुं वेंदा? सिंध में किथे बि हूंदा मिली वेंदा, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, केर बि उन्हनि खे आंगुर न लॻाईंदो। साईं, इहो तय थी चुको आहे त पंहिंजे राजूने रवाज मुताबिक़ बुज़ुर्गनि खे विहारे उहो ई कबो जेके असांजूं रीतूं रस्मूं आहिनि। तव्हां चाचे हमज़े ऐं जबार सां मिलिया आहियो, उहे छा था चवनि? उन्हनि सां वापसी में मिलंदसि। उहे हिन वक़्तु पंहिंजे हाल में न हूंदा। बाक़ी मां चाचे साले लाइ रोकरायो आहे त उनखे कुझु बि न थियणु ॾिजो। जवानी जे जोश में इंसान खां ग़लती त थिए थी, पर उन खां पोइ उन्हनि खे अंजाम जी ख़बर न आहे त हुननि सां छा थींदो। बहरहाल तूं परेशान न थी, असां सभु गॾिजी कोशिशि कयूं था, सभु ठीकु थी वेंदो। चङो, असां हाणे हलूं था। जंजा नंग खजंदा आहिनि, उहे नफ़े ऐं नुक़सान खे न आहिनि ॾिसंदा। बाबा, जेकॾहिं माणिक ऐं मोरा जी क़िस्मत भली आहे त मोचे मुंहं ते न चढ़ंदा। असां गॾिजी हिन मसइले खे हल कंदासीं, सिर्फ़ु छोकिरो ऐं छोकिरी मिली वञे। जेके असांजूं बेइज़तियूं थियूं, असां सां दुश्मनियूं थियूं, उहे सभु विसारे वञूं। जेकॾहिं कंहिं ॿिए ॻोठ जा हुजो हा न त ज़ुबैर तव्हांजे आॾो न अचे हा। जीजी अम्मा, साण सोरठ जे ॻोठ मां छोकिरो ऐं छोकिरी भॻा आहिनि ऐं रेस ज़ुबैर ख़ान ऐं बाबूअ उनखे ॿेले मां हथ करे लांडीअ में बंदि करे रखियो आहे।